नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के सीता रोड में खबर ॾींदा हलूं त सीता रोड जे मेडिकल कॉलेज जी शागिर्दियाणी असमत जमील जी मुबैना आपघात बाबत केस में अॻिभराई साम्हूं अची वई। ब्लैक मेलिंग में मुलविस जवाबदार के गिरफ्तार कयो वियो। असमत जमील तौर जी मुबैना आपघात वारे केस में मरकजी जवाबदार शमन सोलंकी जे पुट ब्लैक मेलिंग में मुलविस फैजान सोलंकी के गिरफ्तार कयो वियो, जॾहिं त वधीक ॿ जवाबदार शमन सोलंकी ऐं इमदाद सोलंकी हेल ताईं फरार आहिनि। वाज़े रहे त 8 जनवरी ते दादू में पीपल्स मेडिकल कॉलेज नवाबशाह जी 4थे साल जी शागिर्दियाणी असमत ब्लैक मेलिंग खां तंग अची पंहिंजे घर में मुबैना तौर आपघात कयो। असमत जी मौत खां 2 ॾींहं अॻु पीउ जे फरियाद ते 5 जवाबदारनि खिलाफ नारी खे हरासा करण जो केस भी दाख़िल कयो वियो हो। FIR में वारसनि ॼाणायो त शमन सोलंकी नाले शख्स जाली निकाहनामो ठाहे नारी के ब्लैकमेल कयो ऐं 90,000 रुपया वरता। FIR मूजिब ज़हनी दबाव जो शिकार नारी रकम जवाबदार जे अकाउंट में मुंतकिल कंदी रही। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।